नाज़रीन अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेक ॾींदा हलूं त जामशोरो में नूरियाबाद पुलिस जी कार्रवाई टालर जी खुफ़िया खाननि मां वॾे अंग में मंशियात हथ कई वई है। नूरियाबाद पुलिस कोयटा खां कराची वेंदड़ टालर मां पत्थरनि मां लिकायल मैनपुड़ी ठाहिण वारो सामान सां भरियल 90 खां वधीक कटा ऐं मंशियात हथ करे वरिती है। पत्थरनि सां भरियल टालर मां कटनि में भरियल मैनपुड़ियूं ठाहिण वारो सामान ऐं वॾे मिक़दार में सोपारियूं हथ कयूं वयूं आहिनि। पुलिस पंहिंजी तहवील में वठी छॾियो है। नाज़रीन अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेक ॾींदा हलूं त जामशोरो में नूरियाबाद पुलिस जी कार्रवाई टालर जी खुफ़िया खाननि मां वॾे अंग में मंशियात हथ कई वई है। नूरियाबाद पुलिस कोयटा खां कराची वेंदड़ टालर मां पत्थरनि मां लिकायल मैनपुड़ी ठाहिण वारो सामान सां भरियल 90 खां वधीक कटा ऐं मंशियात हथ करे वरिती है। पत्थरनि सां भरियल टालर मां कटनि में भरियल मैनपुड़ियूं ठाहिण वारो सामान ऐं वॾे मिक़दार में सोपारियूं हथ कयूं वयूं आहिनि। पुलिस पंहिंजी तहवील में वठी छॾियो है।